हुजी हा त नबीअ जा ऐब न कढी हा। जेको पीउ जो पुट हूंदो आहे सो मुस्तफ़ा जा ऐब को न कढंदो आहे। अल्लाह अकबर या रसूल अल्लाह। दोस्तों अज़ीज़ो कुरान थो चवे, कुरान मां पंहिंजे तरफ़ां नथो चवां, मतां चओ त मुफ्ती पंहिंजी ठाहे। सूरत नून खोलियो, अल्लाह ताला फरमाए थो उतुल्लिम बाद ज़ालिक ज़नीम। जेको बेअदब मुंहिंजे नबी जी गिला करे ऐब कढे सो हराम जो बिजा हिलाल जो आहे। केर थो चवे? चो अल्लाह। ॾाढे जो केर थो चवे? मालूम थियो त जेके भी नबी जा ऐब कढन था, ऐब था चवन, नबी के खबर कान ही। आशा ते तोहमत लगी, खबर कान पई इहो ऐब आहे। ज़हर खाधई, खबर कान पई इहो ऐब आहे। 70 कारी मोकिलियई, शहीद थी आ, नबी के खबर कान पई इहो ऐब थो नबी मां कढे। खुदा जो कसम आहे मुंहिंजो मुहम्मद बे ऐब आहे। चओ चओ मुंहिंजो मुहम्मद अरबी। ऐं मां इन्हनि जा जवाब ॾियां थो। मुल्ला जे पीउ खे बि ताक़त न आहे जो मुंहिंजे जवाब खे रद्द करे सघे। जवाब ॿुधंदो या दुआ घुरऊं? चऊं भला सलात पढ़ो, ॿुधो ॾाढे सलात मुंहिंजे हबीब ते। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिही व असहाबिही व बारिक व सल्लिम अलैहि। पहिरीं पहिरीं ॻाल्हि साईं मुफ्ती साहब तव्हांखे यादि हूंदो, असांजो उस्ताद मौलाना मोहम्मद सालेह रहमतुल्लाह अलैह ॾिसण में फ़क़ीर सादो हो पर चोटी जो आलिम। चओ सुभान अल्लाह। उहे फरमाईंदा हा अब्बा ज़िना न कयो। छा चवंदा हा? ॾाढे चओ ज़िना न कयो, गुनाह त आहे पर ज़िना कंदव त वहाबी वधी वेंदा। कोन सम्झो? समझी वियो न? साईं फरमाईंदा ज़िना न कयो। हिकिड़े पासे अल्लाह जो गुनाह थींदो, ॿिए पासे वहाबी वधंदा। साईं छो? जे त वहाबी हूंदो ई ज़िना जो पुटु आहे। तंहिंजे करे तव्हां ज़िना घणी कंदो त ख़ुदा जो बि गुनाह थींदो, वहाबी बि वधंदा वेंदा। हक़ीक़त में मुल्क में ज़िना वधी आहे तॾहिं वहाबी वधिया आहिनि। ऐं वरी अहिड़ा बेहयाव अॻे वहाबीअ ते चिड़ंदा, असांखे वहाबी न चओ। हाणे वरी चवंदा शुक्र आहे असां वहाबी आहियूं। हालांकि वहाबी अल्लाह वारे के न चइबो आहे, वहाबी चइबो आहे इब्न अब्दुल वहाब नजदी जे मुरीद खे। कंहिंखे चइबो आहे? मोहम्मद करीम रहमतुल लिल आलमीन ताइफ में वियो, पत्थर हयऊं, महबूब खे रत निकिरी पई, जुती मुबारक में महबूब जे पेज़ार मुबारक में रत ॼमी वियो। सहाबी नबी पाक जो गुलाम हजरत ज़ैद गड्डा चवे तो या रसूल अल्लाह के बद दुआ कर। मूसा हजरत नूह पिटिया बर्बाद थिया, तुझी भी दुआ खुदा कबूल कर दो। पिटे ताइफ वारन तो के धक हया महबूब जो तो ज़ैद मां बि हथ खणा थो, तू भी हथ खण, मां दुआ घुरा थो, तू आमीन कर त मां दुआ घुरा। हाज़िर क़िबला हुजूर हथ खया, ज़ैद हथ खया। ज़ैद पियो चए इजो तो नबी करीम ताइफ वारन जी पाड़ पटे, पर महबूब छा चयो? अल्लाहुम्मा इहद कौमी फइन्नहुम ला यअलमून। ओ मुंहिंजा मौला हे वेचारा सुञाणन कोन था, मां सिफारिश थो कयां त हिननि खे हिदायत कर। ॾाढे जो हिननि खे काफ़रन के नबी करीम पिटियो कोन, दुआ घुरी। जागो थाला निंड अथव? हुजूर दुआ घुरी न। सलाम उस पर कि जिसने बादशाही में फकीरी की। जो सुभान अल्लाह। सलाम उस पर कि जिसने बादशाही में फकीरी की। सलाम उस पर कि जिसने गालियां सुनकर दुआएं दी। सलाम उस पर कि जिसने खून के प्यासों को कबाएं दी। महबूब के शहीद करण ईंदा हा, महबूब चोला लाहे इनाम में ॾे। महबूब के भितर रहंदा हा, नबी से दुआ घुरंदो हो, पर खुदा जो कसम आहे रहमतुल लिल आलमीन वहाबिल्ला दुआ न घुरी। जागो थाला निंड अथव?
बुखारी खोलियो ओ जाहिल मुल्ला वहाबी सदाइण वारा चवे तो मुखे फखरा वहाबियत ते पांजी फतावा रशीदी त पढ़ चंद्रा जाहिल बेदीन पीऊ सूदो जाहिल अरे फतावा रशीदी वारो तो लिखे तो वहाबी इब्ने अब्दुल वहाब नजदी के मुत्तबे को कहते हैं। वहाबी उनके चे बुआज को इब्न अब्दुल वहाब नजदी जो पोए लगो जे हे वरी चे तो वहाबी मना अल्लाह वारो तो वारो डाडो चवे त अब्दुल वहाब नजदी जो पोए लग वहाबी तू वरी जो अल्लाह वारो महबूब का दुआ घुराई यमन वारन शाम वारन ओ नबी दुआ घुर यमन ला शाम ला पर फरमाता अल्लाहुम्मा बारिक फी शामना व अल्लाहुम्मा बारिक फी यमनना। जो सुभान अल्लाह मौला शाम ऐं यमन ला बरकत नाज़िल कर। उन्ही कचहरी में नजद गोठ जो हिकड़ो मुसलमान वेठो हो अदा देवबंद में भी सुन्नी अथव जो अल्हम्दुलिल्लाह हे ठेड़ी ठेड़ी आ न अल्हम्दुलिल्लाह इते भी या रसूल अल्लाह वारा आहिनि पर पो हमेशा को शहर में बदनाम थी वेंदो आ ठेड़ी बुधो त नफ़रत पई अचे देवबंद बुधो त नफ़रत पई अचे पर अल्हम्दुलिल्लाह देवबंद में भी या रसूल अल्लाह चवण वारा आहिनि। जो सुभान अल्लाह नजद बदनाम त थियो पर नजद में मुसलमान बि हुआ। हिकड़ो मुसलमान नजद जो रहाकू उन ॾिठो त रसूलुल्लाह खां शाम वारन भी दुआ घुराई आ यमन वारन भी दुआ घुराई आ मां भी दुआ घुराया। हुजूर करीम के अर्ज़ की बुखारी जी हदीस मुल्ला ॿुधो या रसूलुल्लाह असां जे नजद जे लाइ भी दुआ घुरो पण ॿीहर चयो अल्लाहुम्मा बारिक फी शामना अल्लाहुम्मा बारिक फी यमनना नजद जे लाइ दुआ न घुरियो। हुन चो क़िबला तव्हां बिना चवण जे ॿीहर बि दुआ घुरी शाम ला यमन ला नजद ला मुंहिंजो ॻोठ आहे पर टियों दफ़ो चयूं अल्लाहुम्मा बारिक फी शामना अल्लाहुम्मा बारिक फी यमनना। हुनखे दुख थियो क़िबला मुंहिंजे ॻोठ ला दुआ छो नथा घुरो। मां ॿ दफ़ा अर्ज़ कयो आहे हाणे टियों दफ़ो अर्ज़ आहे साईं महिरबानी कर मुंहिंजे नजद ला दुआ घुर। रहमत वारो नबी फरमाए थो हुनालिक ज़लाज़ल वल फितन व मिन यतलौ करनु शैतान। मां मोहम्मद